अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 3 इडियट्स जे ब्रांड न्यू एपिसोड सां गॾु मां आहियां सौराब सुमरो। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त 3 इडियट्स असांजे हिन शो में मुआशरे जा मुख़्तलिफ़ किरदार ईंदा आहिनि जिन सां असां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अॼु बि असां वटि मुआशरे जा हिकिड़ा अहिड़ा किरदार अची रहिया आहिनि जीअं तव्हांखे ख़बर हूंदी असांजे मुआशरे में जेके बुज़ुर्ग हूंदा आहिनि उहे पाण शादियूं करे वेही रहंदा आहिनि, न पंहिंजे पुटनि जूं शादियूं कराईंदा आहिनि, न धीअरुनि जूं शादियूं कराईंदा आहिनि, उन्हनि खे पाण खे शादीअ जो शौक़ु हूंदो आहे ऐं पाण शादी करे वेही रहंदा आहिनि। अॼु असां वटि बि हिकिड़ी अहिड़ी फैमिली अचे पई 3 इडियट्स में जंहिं बुज़ुर्ग उन घर जे वॾे पाण शादी करे छॾी आहे, जॾहिं त उनजा जेके जवान पुट आहिनि उहे उन ॻाल्हि ते उन सां नाराज़ आहिनि त आख़िर असांजी शादीअ जी उमिरि हुई, पाण बाबो शादी करे वेही रहियो, हाणे असांजो छा थींदो, असांखे को ध्यानु नथो ॾिए, असांखे को ख़र्चो नथो ॾिए। इन करे पंहिंजी शिकायत खणी पंहिंजो एतिजाज रिकॉर्ड करणु असांजे हिन शो में ईंदा। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में मुतासिर फैमिली, अचो साईं। अस्सलाम वालेकुम। ठीक ठाक। सलाम नथा कयो। धीअ तव्हांजी धीअ? धीअ न से ज़ाल आहे। अच्छा धा जी हा। ही छोकरा ॿई पुट आहिनि तव्हांजा? हा ॿई पुट आहिनि मुंहिंजा। अच्छा अच्छा, वेहो साईं वेहो। माशाल्लाह माशाल्लाह। कॾहिं साईं शादी कई तव्हां? इहा हे साईं हाणे कई आहे हिते, हाणे कुंड में। हाणे मतिलबु छा 2-3 कलाक थिया? न साल खनि थी विया साईं। साल खनि थी? जी हा। तव्हांजा हे पुट आहिनि ॿई? न मुंहिंजा पीउ आहिनि, ज़ाहिरा पुट आहिनि। 10 मां वॾो कहिड़ो आहे, नंढो कहिड़ो? हा वॾो इहो आहे साईं। हे वॾो पुट आहे? जी हा, इहो वॾो। एतिरो छो बचो आहे? बसि इहो गणतरी में ग़रीब आहे। हे तव्हांजो बच्चो आहे? जी मुंहिंजो बचड़ो आहे साईं। मूंखे ॿिली जो बच्चो छो थो लॻे? मोहांड्रे में। अच्छा जी साईं। माना हे जेके तव्हां ॿई पुट आहिनि पहिरीं शादी मां इहे अथव? पहिरीं शादी मां मुंहिंजा इहे पुट आहिनि। अच्छा हा। जीअं ई जेको आहे मुंहिंजी घरवारी मरी वई पहिरीं? हा। पोइ जीअं मरी वई, ख़बर पई हिन ॿुधायो त मरी वई अम्मा। मरी वई त मां ठका कढाई त शादीअ सां साल थी वियो त उते रहे थी पई। अच्छा, तव्हां हिननि में छा ॾिठो हुयो शादी कई तव्हां? पैसो हुयसि। अच्छा पैसे जे चक्कर में जी तव्हां न शादी कई? उमिरि न ॾिठी तव्हां हिननि जी? उमिरि छा 2-3 साल मरी वेंदो। 2 साल खां पोइ मरी न वेंदो? सही आहे। कीअं ख़बर? त असांजे कांव जो गोश्त खाधल आहे। अच्छा, पोइ तव्हांजे नाले कुझु मिल्कियत कई अथई? मुंहिंजे नाले में अच्छा, तव्हां इहे शर्त शराइत रखिया हूंदा? सभु कुझु रखियो। छो जो हिनजी तव्हांखे ख़बर न आहे त कॾहिं बि आ करे? हा, कॾहिं मरी सघे थो, इन करे मुंहिंजे नाले ते। साईं सॼियूं ज़मीनियूं लिखारायूं अथई, घर लिखारायो अथई, जेका बि मिल्कियत बैंक में पैसा उहे लिखाराया अथई। असां पढ़ाई उताक में था सुम्हूं, ॿई ॿाहिरि, घर सुम्हणु नथा ॾियनि, अचणु नथा ॾियनि घरे। तव्हांजो वॾो पुटु आहे पर लॻे तव्हांजो पीउ थो सफ़ा। सही आहे, बसि गोश्त करे गणती में जेकी छोकिरी इहा पसंदि कंदो उहो माना जेको ॾींदा कोन आहे। अच्छा हा, भई जेके हिकिड़ी पसंदि कई मां शादी कई छॾियो, नंढो हुयो। हे तव्हांजो नंढो पुटु आहे जेको? हा साईं। इहो पहिरीं ज़ाल मां अथव? जी हा, ॿई ॿई हा साईं। तव्हांखे छा माना ॿुधाई त असां ॿई भाइर आहियूं। हे मूंखां वॾो आहे। न मूंखे इहो मसइलो सम्झ नथो अचे त ॿिन्ही जा चेहरा छो नथा मिलनि, मुहांडर नथा मिलनि? हो मामनि ते विया, हे चाचनि ते। ॿियो कंपनीअ जी बि कॾहिं कॾहिं ख़राबी थी वेंदी आहे। हा, हो मामनि ते विया, वॾो पुटु जेको आहे उहो मामनि ते, हे चाचनि ते वियो आहे। अच्छा, पोइ हिनजी जेका पहिरीं तव्हांजी घरवारी हुई हा। उहा त एॾी सुहिणी न हूंदी जेका हाणे आहे? पुट बि इन करे सुहिणा न ॼणा त लॻे थो? न उहा सुहिणी हुई साईं, उहा सुहिणी? उहा बि सुहिणी पोइ हुई। पुट ई न छो ॼणे? बसि तव्हां हुनखे ख़र्चो पूरो न ॾींदा हुयो छा पहिरीं घरवारी? न त मां ख़र्चो हर शइ ॾींदो हुउमि, अच्छा, पर जीअं मरी वई त बसि पोइ ख़बर पई त मरी वई आहे त पोइ ठक थी वियो। न पोइ तव्हां नौजवाननि जो हक़ु न मारियो आहे? हा, नौजवान जे हक़ ते धाड़ो न हुयो? सही हाणे अहिड़ियूं शयूं ॿारनि खे ॾिबियूं छा? हाणे हेॾियूं सुहिणियूं सिफ़्टियूं ॾिस त ॿार विञाए विझनि। अच्छा, हरूभरो साईं असां बि चऊं था पीउ आहे ही, फ़िलहालु त बर्दाश्त कयो वेठा आहियूं। जेकॾहिं हिकिड़ो ई पीउ आहे इहो? हा साईं, असांखे हिकिड़ो ई आहे। अच्छा, हा, इज़त वारो घराणो आहे असांजो, माशाल्लाह। तव्हां ॿिन्ही जो हिकिड़ो ई पीउ आहे? जी। ऐं तव्हां ॿई पुट? ॿई पुट आहियूं। हालांकि उमिरि तव्हांजी शादीअ जी? साईं असांजी शादीअ जी हुई 2-3 दफ़ा। पादर अहिड़ा हणंदो मां, हे वॾो पुटु आहे, हे कमाए कोन थो। वॾे भाउ खे पादर हणंदो? साईं हे कमाए कोन थो, सॼो ॾींहुं हे चर्स थो पिए ऐं जुआ थो खेॾे पियो। ही वॾो भाउ आहे। कहिड़ी तरबियत कई आहे ॿारनि जी? साईं असल में ईअं आहे जो ॾिसो त हाणे वॾो हे थो लॻे न, आहे नंढो। हा, हे कमाए थो त ज़ाहिर आहे जेको पुटु कमाईंदो त उहो त ज़ाहिर आहे। 4 पैसा माण्हू कमाए घर खणी थो अचे। मूंखे न ईज़ी लोड जो दुकानु आहे। अच्छा, हाणे करे थोरो पोइ हिते थी विया आहियूं। हे जेका नई मां आई आहे घर में, वॾो ख़र्चा आहे हिन जो। तव्हां हिनखे प्यार में छा चवंदव? अम्मा चवंदव, मम्मा चवंदव? मां मम्मा थो चवांसि कावड़िजे थी। अच्छा, आंटी थो चवांसि कावड़िजे थी। चए थी डार्लिंग डार्लिंग चओ। अच्छा, डार्लिंग इहो कीअं? जे मॉडर्न फैमिली आहे। न पोइ मॉडर्न आहे न साईं। आंटी चओ था तॾहिं बि कावड़िजे थी। अधी चओसि? अधी कीअं चऊं पोइ वरी अबे जी छा थी वञे? उन धीअ थी वेंदी। ॾिस न, असां त इन हक़ में आहियूं, अबो न आहे। इहो वॾो मसइलो थी वियो। साईं जॾहिं बाबो रिश्ते लाइ हलियो या मूं पसंदि कई शादी पाण की? अच्छा, न तव्हां त पसंदि कई, तव्हांखे बि त कोई पसंदि करे न? मूं त पसंदि कयो न छोकिरी खे। अच्छा, हाणे हे घर में माउ थी वेठी आहे, हिन जूं नज़रियूं ग़लति आहिनि।
पसंदि कयो वेठो आहे अई, छा कयो हिन ॼाणे पे कढी अरमान छॾियो तव्हां पाणी फेरे छॾियो हा साईं अम्मा चवां तो चिड़े थी अच्छा अम्मा चयो त अम्मा न चओ लांतीर ॾिसो साईं अम्मा चवां थो शकल ॾिस पंहिंजी पीउ लॻे थो हुनजो पुटु थो लॻे पर तव्हांखे मुंहिंजे ख्याल में ईअं न करणु खपे आहे साईं शादी न करणु खपे कीअं करणु खपे आहे साईं पंहिंजा ॿारनि जी शादी कराए ॿार नंढा आहिनि साईं साईं नंढा न आहियूं असांखे हे मञे ई कोन थो तव्हां शनाख्ती कार्ड ठही वियो आहे साईं अञा ॿियो केरु त माना घणी हुजे उमिरि माना वधो आहे साईं ॿार नंढा आहिनि पंहिंजे पेरनि ते बीहनि जीअं मां पंहिंजे पेरनि ते बीठो अचे साईं बीह रहियासीं हिन माण्हू बीठो आहे अञा कीअं बीहनि पिया अञा कीअं बीहूं अरे बाबा इहो मिसाल इहो मिसाल न हूंदो आहे बेवकूफ़ चरियो कहिजाइजो पेरनि ते बीहणु माना पंहिंजो कारोबार हुजे पंहिंजो घरु ठाहियो अच्छा। हे त जीअं मां पंहिंजो घरु ठाहियो पंहिंजो कारोबार कयो हिकु शादी कई ॿी शादी कई साईं घर या कारोबार जॾहिं तव्हां जी औलाद हूंदी तव्हां पुटनि खे सपोर्ट कंदो त थींदो न हे करे ई कोन थो सपोर्ट असां कढियो वेठो आहे घरों ॿाहिरि तव्हांखे ख़र्चु वग़ैरह न ॾींदो आहे घर का में? शइ कुझु बि न न। कुझु बि कोन थो ॾे हिन जो घर असांजो घर थियो न तव्हां माना पाण ॿिए जो ताक़ में था सुम्हो असां ॿिए जो ताक़ में था सुम्हूं घर में साईं एसियूं वॾा हिन महिल सिस्टम आहे छो साईं सोलर घरों छो लॻिया कढी अथई। छॾियो अथव हिननि खे हा साईं पुटनि खे छो घरां कढी छॾियो सही ॾिसो न हाणे हिकिड़ी मसइलो आहे त जवान माउ घर में आहे मिसाल हालत ॾिसो जवान मां घर में आहे पुट इधर राति जो ॿाहिरि सुम्हो मिसाल सुबुह जो घर थियो मिसाल हिकिड़ो त बाबा तव्हां कमायो वञी महिनत कयो ॿाहिरि रहो वञी घर मुंहिंजो आहे छा कयूं साईं ॾिसो पाण तव्हांजा पुट तव्हां सां न रहंदा ॿिए जो ताक़ में रहंदा केॾी बदनामी जी ॻाल्हि आहे ॾिसो न हाणे हिकिड़ी पंहिंजी पेरनि ते बीहनि कमाइनि करते त पोइ शादी में ॾाढी आहे शादी कराईंदोमान तव्हांखे भला पंहिंजी शादीअ जो शौक़ु हुयो छा एॾो साईं मूंखे शौक़ु या ज़रूरत हुई जेको हिकिड़ो माण्हू आहे जेको गाॾी रखे थो न साईं गाॾी रखे थो गाॾी खसी वई चवंदो ॿी गाॾी वठां शादी नहीं आहे साईं जेको ज़ाल रखी चवंदो ज़ाल हुजे कंहिं साईं खसी कसी कंहिं कोन्हे बेगम ज़ाल मरी वई आहे मिसाल ॾिनो बेवकूफ़ चरिया मरी वई आहे मरी वई त तव्हां ॾिसो न केतिरा ई असां एतिरा दोस्त सुञाणूं जिन जी घरवारी फोत थी वेंदी आहे उहा पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे ॿारनि लाइ वक़्फ़ु करे छॾींदा आहिनि उन्हनि खे पालींदा आहिनि उन्हनि खे वॾो कंदा आहिनि उन जी शादियूं कराईंदा आहिनि उहे तव्हां वरी सही पाण शादी करे वेही रहियो उहे ॿिया साईं पुट ई किना आहे हे बि बेवकूफ़ हे चरिया हे हिन किना कमाए न करतन हिन किनो पुट साईं हिकिड़ो आहे न हिन जो अबे जो मां त न साईं आहियां न। मां बि सही आहे मिले किथे थो किनो आहे ॿुधो साईं इन करे मां शादी कई ऐं ख़ुदा न ख़ास्ता को हीअ रहे थी या नथी रहे इंसानु आहे दिलि आहे इंसान जी हे हली वई त बि मां हिन शादी न करे पंहिंजी कंदुमि वरी बि वरी टी शादी कंदो टी शादी कंदुमि पंहिंजी कंदुमि छो वो रोड ते रहंदो हा हर शइ मुंहिंजे नाले ते आहे अच्छा जी घर वग़ैरह हर शइ मुंहिंजे नाले ते आहे हाणे फाथल आहे मूंखे सम्झ में नथो अचे त पोइ आख़िर छा थींदो हिन मसइले जो साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त असां पहिरियों त ॿिन्ही भाइरनि सलाह कई त ॿिए खे मारियूं था राति वरी जंहिं महिल ख़बर पई त हे सॼो माई लिखाए वई आहे मिल्कियत मूं चयो मारण जो फ़ाइदो कोन्हे मिलंदो कुझु बि कोन्हे साईं 3 दफ़ा 4 दफ़ा हिन कोशिशि कई मारण जी अच्छा तव्हां बि पोइ सभु कुझु लिखी ॾेई छॾियो हुननि खे आज़िम छा कजे अहिड़े माण्हू खे न लिखी ॾिबो बाक़ी हिननि खे लिखी ॾिबो मुंहुं ॾिसनि हिननि खे लिखी ॾिबो अच्छा तव्हां इहो वेठा कीअं आहियो गुलाम क़ादिर घायल वांगुरु उहो बि ईअं वेहंदो आहे ऐं माण्हू सिधो थी वेंदो कपिड़ा वपड़ा सिधा हुजनि सिधो थी वेठो हुजे तव्हां कैमरा जीअं हाणे भरिजी मां सवेर तव्हां आयो शो में जीअं त मां बि भुलिजी वियुमि भई शायदि तव्हांजी धीअ जी, जीअं न, ॿाहिरि बि तव्हांखे माण्हू चवंदा हूंदा आहिनि न थी न माण्हू त चवंदा आहिनि पोइ कुझु थींदो न अथव कुझु हा थींदो न अथव न त अहिड़ी ॾिस हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मर्द ऐं घोड़ो करे नथी पोड़ो सम्झो नी अच्छा साईं उहो त इहो तव्हां शहपरनि खे बि कलर करे आया आहियो हा ताज़ो साईं रंग करे आयो ताज़ो माना तव्हां अछी ॾाढ़ीअ में तव्हां छो इहो ज़ुल्म कयो उहो नंढी नंढी छोकिरी आहे सफ़ा ॾिस मां अॼु मूंखे तकलीफ़ थी न साईं कपिड़ा धोइणा आहिनि कपिड़ा इस्त्री करणा आहिनि को मानी आहे को था थिपो धोइणा घर में सफ़ाई आहे हिसाब हिकिड़ो तव्हांजी जेका वाइफ आहे उनजी ड्रेसिंग मां लॻे त नथो त घर जो कमकार हो कंदो आहे न साईं सॼो कमु हो कंदो आहे घर जो छो जो मूंखां कमाईंदो कराईंदी आहे सॼो कमु करे सॼो न करे शादी छो कई तव्हां हा शादी छो कई जॾहिं कमु पुट कंदा आहिनि तव्हांजा सभु? साफ़ु सुथिरो माण्हू त घर में हुजे को अॻु चङो को अचे माण्हू को महिमान ताई को साफ़ु सुथिरे माण्हू जे त नज़र पए हालत परे जी हालत ॾिस जॾहिं तव्हांखे आहे ॿ पुट लॻे पुट थो। सुहिणा सुहिणा पुट हुया ॿ उहे तव्हांजी ख़िदमत बि कनि पिया घर जो कमकार बि कनि पिया पोइ तव्हांखे कहिड़ी ज़रूरत पेश आई शादी करण जी साईं मूंखे तकलीफ़ थी पई न ॾिस न मुंहिंजा कपिड़ा इस्त्री केरु कंदो कपिड़ा धोए केरु साईं कपिड़ा धोए बि हे इस्त्री बि हे करे थिए बाक़ी जेको घर जो थोरो थोरो कमु अमां खां पोइ मां पियो कयां अच्छा हे जो आई आहे माई त हिन त चयो आहे त हिननि खे सुम्हण बि न ॾे घरे हाणे उन्हनि जो कमु बि तव्हां कंदा हूंदव कपिड़ा धोइणा इस्त्री करणा उन्हनि जा बाबा हिन जी एॾो हिननि जा ख़र्च आहिनि जो अबो घटि असां वधीक था हे रोज़ फ़ोन थी करे पई मुंहिंजो ईज़ी लोड जो दुकानु आहे न हा तक़रीबन लोड माना हिन ॾे थो वञे नईअ मां ॾे काॾे ॻाल्हाईंदा हुओ फ़ोन ते एतिरो बस यूट्यूब वग़ैरह पबजी थी खेॾे अलाए छा छा माना हो अच्छा रॉयल पास बि वरितो अथई अलाए कहिड़ा पास अथसि हे त 2-3 पास अहिड़ी अथसि जेको ॻोठो हली थी वञे शाम जो थी अचे पोइ तव्हां किथे हूंदा हुआ सॼो ॾींहुं अथई माने कट कट कढ कढ काॾे काॾे वञे थी वरी कढ कढ 2-3 दफ़ा एयरपोर्ट तां मोटायो अथई उहो इहो सही त न आहे अमल इहो आहे साईं ॾिसो शादी में हर माण्हू खे करणु घुरिजे छोकिरियूं वांदी जवान थी वञनि हेॾी सारियूं पोइ कंहिं किथे हली वेंदियूं तंहिंसां निकाह कंदियूं सुठी ॻाल्हि आहे जवान थी रखणु हाणे त गवर्नमेंट ऐलान कयो आहे
त 18 सालनि जो छोकिरो हुजे तॾहिं मां शनाती कार्ड फाड़े छॾियो हीअ अञा 16 सालनि जो आहे अच्छा 18 सालनि जो आहे 16 सालनि वो जो चलो शनाख्ती कार्ड ठहियल आहे मुंहिंजो तव्हां मां फाड़े फाड़े छॾियो छॾियो मां ख़बर मुंहिंजे ई बि थियल आहे शनाख्ती कार्ड हे बि वॾी उमिरि जो थो लॻे हा हिन जी त अञा 15 आहे सम्झो हिन ते साईं का छोकिरी नथी बीहे छोकिरी बीहे थी त छोकिरी जा माइट नथा बीहनि जेसिताईं भला असां प्रोग्राम खे थोरो बीहारियूं ब्रेक वठूं हलो हलो जी नाज़रीन वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार 3 इडियट्स में अॼु असां वटि हिकु अहिड़ी फैमिली आयल आहे जेको पंहिंजे पुटनि खे छॾे पाण शादी करे वेही रहियो आहे हाणे पुट एहतिजाज था कनि असांजी शादीअ जी उमिरि हुई ऐं बाबो शादी करे वेही रहियो आहे अक्सर असां थींदो रहा ईअं असां ॾिसंदा आहियूं मुआशिरे में माण्हू पाण शादी करे वेही था रहनि ऐं असांजो चवणु त इहो ई आहे त सुठो अमल न आहे पर हुजे त न मुंहिंजी ज़रूरत हुई तमामु घणी मूंखे माना ज़रूरत हिन शइ त घर जो कमकार केरु करे कमकार साॻियो ई तव्हां था कयो कमकार असां था कयूं हे थो करे मां थो कयां ज़रूरत इहा आहे जो अबे जी पहिरियां घर में इज़त हुई हा बसि हाणे उनजी इज़त ज़रूरत न हुयसि हीअ वठी आहे उन खां पोइ माना हिन जेका घर में इज़त आहे बयानु करण जहिड़ी न आहे ॻाल्हि हिते पोइ तव्हां पंहिंजी पसंदि जी शादी कयो वञी ॿाहिरि किथे असांखे साईं हिन महिल टको कोन्हे को मिल्कियत जो असांखे केरु ॾींदो सुञा ठठींग थी आहे कुझु ॿिए त साईं तव्हां त शादी पंहिंजी पसंदि करे सघो था न हिन जी ॿी ॻाल्हि आहे कोई पसंदि न कंदो हिन जा भला ईअं कन छो आहिनि साईं ईअं हा साईं कन आहिनि वॾे पुट जा तव्हां हे सही बसि ॾाढो ॾुखियो निकितो आहे अच्छा हा मतिलबु पैदा ते ॾुखियो थियो ॾाढो न नंढे लाइ कननि खां वठी खणी बीहंदा हुआ हा छा? ई ॿार पहिरें त दाई खणी बीठासीं कननि मां अच्छा हिनजो ईअं त उहो साफ़ न निकिरे पियो आवाज़ कुते जे गुलर खे खणी करे ॾिसबो आहे कननि खां जेकॾहिं रड़ियूं करे थो त माना लूसी कुतो आहे हा हा जेकॾहिं नथो करे त माना इहो सुठो कुतो आहे बिल्कुलु हिनखे बि असां चेक कंदा हुआसीं रोज़ु हिनखे बि ईअं चेक कंदा हा छो जो हे सतड़ियो अच्छा हिनसे, हा। 7 महीने जाओ हा पोइ हिनखे भला आठ सूट सही न कई हुयो छा न हे पैदा थियो त पहिरियों त गाबे जी लत अची वियसि आढियल न आहे ऐं हीअं पियो गाबे जी लत अची वियसि अच्छा असां ढोरो था ॾाढा गाबे जी लत अची वियसि हुन खां पोइ वरी कननि खां वठी हर को प्यार करे कंदासीं भला कननि खां खणी करे, हा। लपी कुते वांगुरु माना माण्हू ॿार खे खणंदा आहिनि ॿाहुनि खां वठी हिनखे कननि खां वठी कननि खणंदा खां वठी करे कननि अच्छा, खां जेकॾहिं- मथे जंप ॾियारे आहिनि। ख़ासि हीअ त करे तव्हांजा मामा जेके ॿई पुट हुया अलाह साईं तव्हांखे ॾिना आहिनि 2 पुट पर जेकॾहिं तव्हां हिकु न्याणी हुजे हा त हुनजी बि शादी न करायो आहे उन जी शादी कराई मां ॾिसो जान नियाणियूं वेची थी घरनि में पोइ शादी मतिलबु हिन में पसंदि जा कई रिश्ता छॾिया न पोइ उन्हनि जी बि न करायो आहे शादी जीअं पुटनि जी न कराई ननुनि जी कराई मां शादी उन्हनि जी करायो ज़ाहिर आहे पराए घर में ॾेड़ियूं नियाणियूं नियाणी जो पराए धन हूंदो आहे उन्हनि जी शादियूं कराए पोइ पाण कयो आहे शादी जी हा माना मुड़ो कोन आहे पोइ बि असां साईं ईअं बि नथा चई सघूं अबे खे त असां घरों भॼी वेंदासीं शादी कराए छो हे पाण राज़ी आहे त भॼी वञनि अच्छा हा न हुजे हा का छोकिरी असांजे न्याणी औलाद हुजे हा त गैरत जागे सा पीउ जी जेका मिल्कियत हूंदी आहे हुन में त पुटनि जो हिसो हूंदो आहे केस तव्हां कयो अथऊं सॼी मिल्कियत पंहिंजी ज़ाल जे नाले करे छॾी नई ज़ाल जे हा साईं केस कंदासीं केस साईं कयो आहे असां केस पर कंदा पोइ मूंखे मिलंदी हिननि खे मिलंदी न नाले तव्हांजे ते नाले मुंहिंजे ते आहे पावर ऑफ अटारनी तव्हांखे ॾेई छॾियो अथई जी बिल्कुलु पोइ साईं तव्हांजे पुटनि खे छा मिलंदो बसि हिनखे जेको आहे नसीबु ऐं नसीब हर कंहिं पंहिंजी महिनत कई आहे असां पंहिंजी महिनत कई आहे साहिबु को बाबे न रखी असां लाइ अच्छा असांखे साईं जेसि ताईं लॻे थो न अबे खून खां पोइ जेल मिलंदो न साईं ईअं त न सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं न। केस भाभी खे हारियासीं त पोइ हेॾे आ पुट कंदासीं कुझु बि करे त हज़ीकत तव्हांजो हिनखे इहा आहे पीउ जे लाइ खून जो सोची वेठा तो छा कयो असांजे लाइ पीउ कुझु ॾिस बि न, करे या मां त हुनखे उफ बि न चओ ॾिसो, उफ न चऊं तव्हां एॾी बदतमीज़ी कयो था वेंदा असां बाबे खे मारींदासीं खून कंदासीं साईं ज़लील करे छॾियो अथई ज़िंदगीअ में घरां कढी छॾियो अथई पराई ओताक में था सुम्हूं उहे उते माण्हू जेका ओताक में ॻाल्हियूं थियूं थियनि उहे त ॿुध न उहे असां था ॿुधूं छा था चवनि त हिकिड़ी माई वठी आया अन अलाए केरु आहे माई उहा माना सॼो ॾींहुं पिणे खे गारियूं थी ॾे पई घर में तव्हांजे पीउ जी इज़त न आहे त तव्हांजी कहिड़ी इज़त आहे अच्छा इहो त असां था ॿुधूं मुड़ुस खे असां त अड़े था कयूं त उहो त बबा अलाए छा छा थी चएसि पई पर फैशनेबल लॻे थी ॾाढो फैशनेबल लॻे थी ॻाल्हाइण जी तमीज़ त हुजे न उहा कान अथसि उहा कोन्हे अच्छा हा ख़ाली फैशन थोरी आहे मां जे लाइ ईअं ॻाल्हि घणी तमीज़ हुजे ॿई प्रोग्राम ईअं थो करे पियो उहो ख़ामोश आहे ख़ार साईं कंदासीं अबा तोखे हेॾो ख़ार कंदासीं हाणे तूं सोच हा बाबा एॾी प्यारी माई यार खिली ॾिसंदी रहंदी आहे अच्छा ॾिसो ॻाल्हाए थो हिन महिल ताईं न न का शइ बि न ॾिसंदी जेको प्यार में ॾिसंदी आहे न साईं सम्झायो त न पर ॻाल्हायो तव्हांखे त सम्झणु खपे न जंहिं औरत तव्हांजी पैसो ॾिसी करे तव्हांजी दौलत ॾिसी करे तव्हांजी शादी कई अथई भाऊ सुभाणे तव्हां खां वधीक को दौलतमंद खे दौलत मिले अची वई हुन सां शादी करंदी हल मां मरी वञा हे सुभाणे मां सां गॾु सुम्हंदा न क़बर में हालत ॾिसो मिसाल हिकिड़ो ग़लति मिसाल कहिड़े कम जा क़बर में कहिड़ो कंहिंसां हलंदो जेकी शइ हिते खपाइणी आहे क़बर में दादा हीअ बि न हलंदी पोइ असांखे ज़िंदगीअ में ज़लील छो कयई भली न हले हा बाबा न को हिकिड़ो सुठो माण्हू घर जेको घर में वेठो आहे न त- को ज़मीन जो टुकड़ो को हिकिड़ो घर त हिन जे नाले कयो आहे न हे बि घर वसाइनि न पंहिंजो कुझु बि पंहिंजी पाण में असांखे न हिसो करे ॾे पंहिंजो तूं हिसे जहिड़ो आहे हिसो अरे ॾियो। न आहे त भला मूंखे ॾे न। मां कहिड़ो ॾोह हाणे कयो मां? मिलंदनी न बसि सभु हाणे कुझु तव्हांजे नाले ते जी बिल्कुलु कोरट बि न ॾींदनि अच्छा। भले वञनि
अच्छा जेका तव्हां चवंदा आहिनि पेंशन बि तव्हां जेका आहे उहा बि हिन जे नाले ते करे उहा हिन नाले करे छॾी ॾिस सभु शइ सुभाणे मां मरी वञा जीअं माण्हू जेको आहे सो ख़िदमत कई आहे कपिड़ो आहे लटी आहे सुठो खाराइण पीआरण आहे सुहिणो माण्हू आहे हा हे हला हला ॾिस ख़िदमत हे हिन शख़्स कई अथई वॾो मां अॻे मूंखे हिसो ॾे हा शकल जी भली मूंखे ई छॾे अच्छा तव्हां जेको तोखे आहे भाई असली पींदड़ न मां करे ॾियां असांखे ख़बर पई आहे तव्हां तपेदार हुयो जी साईं। पुराणे दौर में हाउस त पैसो सुठो ठाहियो हूंदो तव्हां ॾिसो न तरह हुयो हाणे पैसो कोन्हे उहो हाणे इहो आहे उहा मिल्कियत आहे जेकी उहा खाऊं था पिया अच्छा कुझु बनी वग़ैरह आहे जेकी हिन नाले कई आहे हाणे पुट ने पंहिंजी महिनत कनि साईं पढ़ायो पढ़िया शुरू कोन ॿुधायो पढ़ायोसीं पढ़िया ॾिसो था न उहो ॾिसी खिले थी पोइ असांजे घरों थो कढी छॾे शुरू वारी ॻाल्हि बाबू नथो ॿुधाए पहिरीं लो खपाईंदो सुकल मानी वठंदो अच्छा शुरूआती ॻाल्हि ॿुधाए न बाबा अरे हा छा आहे ॿुधाए उहो त महिनत बि वॾी कई पर पैसो ठाहे पोइ ज़ाया कई आख़िर में हाणे साईं तव्हांजो सॼो ॾींहुं घर वेठा हो चौकीदारी कयो था नई नेटी ज़ाल करे आया हो शादी छोकिरी जी, जी। सॼो ॾींहुं हुन चौकीदारी था कयो वेठा सॼी राति सुम्हो बि कोन था जी हा सॼो ॾींहुं वेठा पुटनि जे करे परेशान सॼी राति सुम्हे कोन थो हालांकि असां उतां कॾहिं घर में वञूं ई कोन कनि पुटनि खे कढी छॾियो पोइ बि सॼी राति जाॻो था इन जे लाइ हिन गणती हाणे कुझु कनि वञी कुझु अच्छा। कनि नथा सही हिनखे गणती पंहिंजी जॻह ते ॿियो वरी असां जॾहिं चऊं था न घर में अमां ॾिसी खिले थी हिनखे बि हिन ते बि कावड़ थी वठे कढी न छॾे तव्हांजो दिलि चवे थी हुननि खे अमा चवंदी असांजी त नथी चए पर हाणे छा कयो हेॾे खिले थी न खिले थी हाणे अबे खे हिन ते कावड़ थी वठे असां दर पदर आहियूं हाणे उहो असां आहे मां मां कवड़ लॻी सही न मां पुट ने पंहिंजी जी ॻाल्हाइण खिलनि छा आहे हिन में पोइ घर छो थो वेहण ॾींहुं घर त महिनत कयो न हलंदी रहो घुमो ॿाहिरि निकिरो हा ॿाहिरि घुमो फिरो सॼो ॾींहुं केतिरो गर्मीअ में घुमो भाउ नेठि माण्हू घर ईंदो थधि आवाज़ हेठो वेह थो न पके तव्हांखे ते पीउ जी इज़त करणी आहे छा बि थी पए गर्मी पीउ जा कहिड़ो बि अमल हिते करे बि थो। कोन्हे का एसी कोन थी हले पई त साईं, ॻाल्हि ॿुधो अबे असां वॾी इज़त कंदा अबे पंहिंजी इज़त पाण विञाई आहे तव्हां जेकॾहिं पंहिंजे पीउ जी इज़त न कंदव त सुभाणे तव्हांजी बि औलाद थींदी उहा तव्हांजी इज़त न कंदी उहा तॾहिं थींदी जॾहिं पोइ शादी कराईंदो न शादी कराए। इहो त माना अलॻि आहे न किसो ई अलॻि आहे इहो ॾिसो दुनिया मकाफ़ाते अमल आहे छा आहे मकाफ़ाते अमल आहे जेको तव्हां जीअं हलंदव पंहिंजे पीउ मां सां तव्हांजी औलाद बि तव्हां सां ईअं हलंदी असां था चऊं अलाह करे औलाद थिए जीअं भले हे कराई नथो शादी तव्हां नथा सम्झो भेण, करे असांजो वॾो करे केस आहे। शादी ये न शादी तो कराए न घर में रहे तो अॻिते हली कंदव त सही न शादी करे माण्हू भला घर में पेर नथा धोई अचनि ईअं हंधनि ते सुम्हनि था अच्छा हिन मां जेको आहे घर में रहिया हिकिड़े भाउ जे करे मां ज़लील थो थियां पियो न पोइ हाणे तव्हां भला पुटनि ते शक आहे छा तव्हांखे बाक़ाइदा साईं ॾींहं राति कुझु बि न आहे मसइलो इहो आहे महिनत कनि असांजी महिनत कईसीं असां महिनत कईसीं पंहिंजो तपेदार थियासीं हाणे चए थो टी डॿियो कपायोसीं हुन खां पोइ तपेदार थियासीं पोइ पंहिंजी महिनतूं कयूंसीं हर शइ ज़मीनूं ठाहियूंसीं हर शइ कईसीं बाबा मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंजे नाले कया जंहिंखे न ॾियां ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे पर हूअं इहा बि सुठी ॻाल्हि आहे तव्हांखे त पंहिंजे पीउ ते फ़ख़्रु हुजणु खपे त पोइ बि हुन शादी कई आहे जेकॾहिं ईअं अयाशी करे आहे पैसो ज़ाया करे आहे त पोइ बि न मिलिया तव्हांखे ॻाल्हि इहा आहे हे साईं अयाशी आहे न हीअ शादी शादी आहे हर शइ हुनखे लिखी ॾिनी अथई माई टके जी त नथी करे असां दर पदर लॻा पिया आहियूं त हे पंहिंजे पैसे जी त अयाशी थो करे एसी हणायूं अथई हर शइ कयो अथई हिननि पुटनि लाइ जो कुझु न छॾियो आहे मिल्कियत मां सुभाणे तव्हांखे जेकॾहिं हुन मां औलाद थियनि थी उन औलाद लाइ बि तव्हां छा कंदव पोइ साईं ॾिसो उहा बि ईअं ईंदी पंहिंजो जेको आहे सो ज़ाहिर हुनजी माउ वार खणी पालींदी हिन जी माउ हली वई मरी पोइ उन जे नाले बि कुझु न कयो तव्हां हिन जी माउ जे नाले बि कुझु न कयो कुझु न कयो मां छो? बेवफ़ा निकिती न बेवफ़ा कीअं साईं हुन जी ज़िंदगी एतिरी न फोत थी वई बेवफ़ा साईं इन सेंस में निकिती आहे जो उहा मरी वई आहे घुमणु मोटी न आहे पेका ओॾे अथसि को मरी मरी वई, वई मरी। मरी ये शहर अच्छा, घुमण फोत न वई थी वई आहे आहे? फोत न आहे फोत थी न आहे थी अचे नथी अबो इज़त न साल कंदो थियो पूरो हुअसि साल साल हुन ते वेठी आहे मौसम वणी वई अथसि अच्छा पोइ आहे माना उहा पठाण आहे उहा अच्छा ॿुधव साईं हे लॻेव थो पठाण जो औलाद आहे न हे अम्मा खे रुगो टॉर्चर करे करे पोइ अहिड़ा ॿार ॼणा आया अथईसि अच्छा हा तव्हांखे ख़बर हुई त हिननि जी शादी थियल आहे पहिरियां जी जी पोइ बि शादी कई हुननि हाँ पैसे जे करे कयो मां पैसे जे करे अथसि को माना गुंज मुंहं में तव्हां ॿुधायो को कसम। शर्त न रखियो हिननि ते त पैसो तव्हां वारो पहिरीं हो। ज़ाल खे छॾियो त पोइ मां न शादी न सॼी जाइदाद मुंहिंजे नाले ते आहे मां कॾहिं बि छॾी सघां माना तव्हांखे पैसो खपे जी बिल्कुलु ॾिसो हर शइ पैसो आहे न पैसो न हूंदो त अहिड़ी ॿिए छोकिरी मेरी हुजे असांखे मसलो न आहे इहे छोकिरी असांखे- अहिड़ियूं छोकिरियूं असांखे दहशतगर्द कंदियूं पोइ इहे बसियूं फुरबावा 50 पारियूं पहुचूं छो? पर रुगो ठका हूंदव रोड ते पर छो? पैसे वठा ॿियो कुझु आहे कोन त पोइ असां काॾो आणो पैसो भागी थी वेंदव भागी थी पोइ ईअं ई कंदासीं न तव्हांजी त ॻाल्हि सम्झ में अचे थी हे हिन सिहत ते इहो कोचूं फुरींदो न हे कुझु फुरींदो न हे सिर्फ़ु फोन ते ॿुधाईंदो त हितो निकिती तो अथव निकिती रही हाणे तो पुगी थी पहिरियों बि कंदो या पाथारी हुन खां पादर या पुलिस उन खां पोइ थोरो सिधो ॾिसो तव्हांजे इन अमल जे करण जे करे तव्हांजी औलाद ख़राब थी थिए बाक़ाइदा साईं भली हींअर थिए आहे असांखे चवंदा महिनत करे महिनत न कंदा त भली ख़राबु थियनि मोचड़ा खाईंदा पड़े दुनिया जा नालो त तव्हांजो ख़राब थींदो न साईं अरे
औलाद जेको कमु कंदी भाऊ त पीउ माउ जो नालो रोशन थींदो आहे, सुठो कमु कंदी आहे त ख़राबु कमु कंदी तव्हांखे माण्हू चवंदा। ऐं अबे खे इहा ख़बर ई न अथव त जॾहिं बि माना औलाद को ग़लति कमु कंदो आहे पुलिस में केस वेंदो आहे न, पुलिस ईंदी आहे औलाद न मिलंदो आहे, पीउ खे ॿधी वेंदा आहिनि। हिकिड़ो दफ़ो जे ॿधियो न हिनखे अहसासु थींदो औलाद सां सही हलां मां। तव्हां त इहो सोचो न जेकॾहिं हिननि को ख़राबु कुधो अमल कयो पुलिस तव्हांखे ॿधी वेंदी, तव्हांजी पोइ नंढी ज़ाल जो छा थींदो? नंढड़ी ज़ाल मां ॿी शादी करे छॾियो। सभई वॾा हाँ बस यहाँ खबर सोच त हर कंहिंजी यार जी मां सोची वठो भई हे हली वई त मां ॿी कंदुमि। अच्छा ईअं हर ज़ाल जो इहो हूंदो आहे। अबा न करे सघंदे ॿी, हुन ख़तमु करे छॾे हर शइ लिखत में, केरु ॾींदई? ब्रेक वठूं थोरो, तव्हां थोरो जहिड़ो हिते न कयो, असांजे शो में पूरी दुनिया ॾिसे थी। छा चवंदा त हिते इहो मसइलो आहे, घर जो मसइलो खणी आया आहिनि शो में। थोरो ब्रेक वठूं था, ब्रेक जे दौरान पोइ पाण में जहिड़ो करे वठो। जी नाज़रीन, वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था भई ब्रेक हिते खां। जेकी जेकी ॻाल्हायो सही ॻाल्हायो सही। जी वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर वलीकार 3 इडियट्स में असां वटि पुट आयल आहिनि जेके एहतजाज कंदा असांजे पीउ शादी करे वेही रहियो आहे। त पोइ साईं को विचों रस्तो कढो अहिड़ो या को अहिड़ो शर्त रखो हिननि ते, तव्हां चओ था कमाइनि नथा, जॾहिं त हू इज़ी लोड जो दुकानु हुनजो आहे। हा साईं बिल्कुलु। तव्हां हिनजी शादी करायो, जॾहिं ॿार पवंदा हिननि ते पाण ई कमाइण लॻिजा। सही हिकिड़ी ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि त हे या त किराए ते घर वठणु वञी करे, किराए ते घर, तव्हांजो घर पंहिंजो घर आहे न, हुनजो पीउ जो घर आहे न। ॾिसो अञा चईं थो त पीउ जी इज़त नथा सुभाणे कयो। हिनजी शादी कराइण माई अचे, सुभाणे मुंहिंजी माई सां साड़ करे विढ़नि पाण में झड़ो थिए, घर में भंडण थी वञे। छो कंदी आहे बात तुंहिंजी माईअ सां साड़? हिकिड़ो अलॻि घर हूंदो, असांजो अलॻि कमिरो हूंदो। कमरा ही अलग हूंदा। अञा तुंहिंजी त माई हुई त माना माउ थी न, हिनजी त ख़िदमत कंदी हुआ, नूंहं थींदासीं। ॿ ठाव हूंदा, ॿ शींहं चवंदा ॿेले में नथा रही सघनि। हीअ ॿ ठाव जेको घर में हूंदा ठहंदा। पोइ तव्हां ॿाहिरि हलिया वञो, असां हूंदा हुआसीं घर 2 शींहं, पोइ हिकिड़ो शींहं ॿाहिरि रहे, तूं उतां करे 2-3 ॾींहं सुम्ही ॿिन्ही जा। पुटनि मां कंहिं हिकिड़े ई शादी करायो न वाक़ई? अरे मुंहिंजी घर आहे बाबा। हो त चए मुंहिंजी करायो, मां मरी वेंदुमि थोरी देरि खां पोइ, वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ। चाहे कुझु बि थिए मां हिन शादी न कराईंदुमि जेसिताईं थोरी हे मूंखे एतिरो न कमाए ॾींदा, जेतिरो हिनजो घर न वठंदुमि तेसिताईं मां हिन जी शादी मतिलबु तव्हांजो शर्त इहो आहे त हीअ अलॻि सां पंहिंजो घर घर वठनि, वठनि सुठे तरीक़े सां कमाइनि, कमाइनि। पोइ भली शादी कनि वञी या तव्हां कराईंदव। बिल्कुलु बाबा घर हूंदो जॾहिं जॾहिं महिनत कंदा त हर शइ मिलंदी हिननि खे। तव्हां साईं, कंहिं तव्हां- फैक्ट्री में कमु छो था तव्हां पाण ज़िंदगी गुज़ारी आहे, फैक्ट्रीअ में कमु करण सां घर ठहे थो? उहो त माना महीने जो ख़र्चु मसा उहो बि चवे थो त मूंखे ॾियो। अच्छा। हर महीने 10,000 हिकिड़ो मूंखे ॾे, 10,000 हीअ ॾे त 10,000 मां ॾियां, सुम्हो पराई उताग में। अच्छा, पोइ अञा बि माना घुरे थो मानी पैसा, निकिरे थी। हुनजा ख़र्च एतिरा आहिनि। तव्हांजी सोच हूंदी साईं असांजूं ज़मीनूं ॿमीनूं पूरियूं नथियूं थियनि हिन मेकअप ते, इहो घणो ख़र्चु आहे हेॾे। तव्हांजो जेको हीउ वॾो पुटु आहे हिन जो पीउ कहिड़ो आहे? अरे हे आहे न। बाप ॾकड़ पी आहे। अलाए तव्हां सवेरे चवो तुंहिंजे असली पीउ तोखे हिसो न ॾिनो। मां मिसाल मां न असली पी न इहो भोग कई न तव्हां, मज़ाक सम्झो नथा। 2-3 दफ़ा अॻिचे पई अथई मज़ाक। ॾिसो तव्हां ॿारनि जी सही तरबियत न कई आहे, तॾहिं हू तव्हां बदतमीज़ सां पेश था अचे। हा बिल्कुलु सही था चओ पिया। तव्हां बि शायदि पंहिंजे पीउ सां ईअं हलिया हूंदव। न से बाप पी वॾी इज़त कई, कुदरती आहे। पुटनि सां सही न हलियो, बाक़ी पीउ सां सही हलियो आहे इहो। अच्छा, असांजो वाइदो आहे असां सही हलूंसीं, जे ॿधरायोसीं न सही, असांजो पीउ आहे। त तव्हांखे जेकॾहिं सॼी मिल्कियत हिननि नाले कई आहे पंहिंजे, जी तव्हां ई कुझु हिसो हिननि खे ॾेई छॾियो। मां छो ॾियनि, पंहिंजे पीउ कोन ॾिननि त मां छो ॾियनि। या चवे ईअं पी खां वठो वञे। न सुभाणे हे फोत थी वञे तव्हांजो मुड़ुसु, जी सॼी मिल्कियत तव्हांजे यार तूं नाले भला फोतगी जी कढां बसि, फोत थी छो थिया फोत। असांजे ॿियो असर बि शादी करणु। प्लानिंग लॻी पई आहे, उन मां कुझु हिसो त पुटनि खे ॾियो न तव्हां। पीउ कोन ॾिनो, हाणे त मुंहिंजे नाले ते मां छो ॾींदीमांनि। बसि मां त सुठी आहे, पर हाणे जनी गोॾो चङी तरह हाणे जा परते कर। हूअं कई तव्हां नाइंसाफ़ी आहे पंहिंजे ॿारनि सां, जी साईं। पंहिंजे ॿारनि सां नाइंसाफ़ी, ज़ुल्म कयो। हा अहिड़ा यतीम ॿार ॾिसो तव्हां। भाई हे ॿार तो वणे त खणी वञे, बेकार किथे माण्हू अथई हिते वेठा तो सही था लॻनि पिया। यतीम ॿार हुनजी माउ बि मरी आहे, ॾिसो मां छा कयांसि? तव्हां पंहिंजो हिसो त मां ॾियो न मरी कुझु। वञनि होॾे, मरी वञनि बि भई मरी वञनि। कीअं वञनि, किरायो भाड़ो त ॾियो न। हा किरायो भाड़ो ॾियां थो। किरायो भाड़ो बि साईं भले नथा वञे सिया घणो सिया। अच्छा 2 दफ़ा साईं मरी वियो आहे, डायरेक्ट हॾनि में थधि लॻी अथसि। अच्छा, सीरियस खणी आया आहियूं, वापसि वरी अची गर्मीअ में उछलियो अथऊं। गर्मीअ जो जानवर आहे, सीअ में नथो रही सघे, जीअं पाणीअ जा जानवर उस ते। पोइ तव्हां बि भला पंहिंजे जेका पीउ जेको अमल कयो आहे तव्हांजे, तव्हां सब्र करे वेही रहो, भला अलाह जी मर्ज़ी सम्झो। न इहा अबे जी मर्ज़ी आहे न साईं। अलाह हिनखे चयो त तूं हिन छोकिरे सां शादी कर, हर शइ लिखी ॾींदे। हाणे पुटनि खे कढी छॾो, उहो उताक में असांखे माण्हू गारियूं था ॾियनि। 4-5 दफ़ा राति जो अची उथारियो आहे हुन उताक जे मालिक जे, मुंहिंजा महिमान था अचनि, हलो सॼी राति ईअं हरू भरू घुमिया, घिटियुनि में कचारी कई आहे हिक ॿिए सां, तरीक़ो आहे। ॾिसो न
ख़ुदा जो कम वॾो ज़रूरी हा सॼी राति घिटियुनि में घुमायो जाॻिया हो तव्हांजो पीउ बि सॼी राति जाॻियो आहे त मथां अची न वञनि दीवार ते हा हिन करे वरी इहो बोध मारा पुट घर न अचनि इन करे जाॻे पियो सॼी राति जाॻे थो सॼी राति ॾींहं जो बि जाॻे नहीं तव्हां सोचो था मां सोचो इहा आहे न बच्चा आहिनि का ॻाल्हि ई कोन्हे अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे मसइलो इहो आहे बच्चा सॼी बच्चा राति न घुरे न क्रिकेट हिकिड़े न घर रहूं न असां साईं असां माना कमाईंदा न घर रहूं कमाईंदासीं बि शक्ल ॾिसनि शरीर खां चङी शइ ॾिसनि मूंखे नथो लॻे हे पुट आहिनि तव्हांजा हैं? तव्हांजो जेको रवैयो आहे हिननि सां मूंखे नथो लॻे तव्हांजा पुट आहिनि असांखे बि नथो लॻे अच्छा ईअं सॼी ज़िंदगी न ॾिसो ॻाल्हाए पुटनि सां सही ॻाल्हाईंदो त उहो बि तव्हां सही अहिड़ो ॻाल्हाईंदा मां जूतो लाइ करे वरितो त मां उहो त हिते हिन महिल न वरितो अथई न प्रोग्राम में हूअं घटि कंदो आहियां हा जूता 4-5 छिजी जॾहिं हाणे त इहा पिशावरी आहे छिजे कान थी पाइप सां सोटनि सां कुटींदोसीं कंहिंसां सोटनि सां सोटियुनि सां पाइप न हूंदा न सही ॻाल्हि आहे हुन सम्झो त सोटरनि सां कुटींदो आहे हिन चोरा या सफ़ा को माना एॾो ज़ालम आहे जो माना गलो बि सोटर वेठल मां आहे अलाए रड़ियूं कयूं छा नंढे लाइ साईं रोज़ कुटींदो रोई रोई गलो ई गलो वेझी वॾो लाती रो साल जो सफ़ा चंडो सुवाल चंडो थींदो न हिनखे चओ ही बि अहिड़ो नंढे लाइ वठी मां त सही हलियो आहे मुंहिंजो जो मोकारो पियो अथई मूंखे त काथे शादी कराए चवंदा आहिनि त जेके पंहिंजो सुकनि जी आब साव में सड़ी वेंदा आहिनि तूं हाणे उहो आहे माना तूं अॼुकल्ह सुको आहे तूं साव ॿई दौर जे हिसाब सां ॾिठो वञे त छोकिरियूं माना पैसे वारे खे ॾिसनि थियूं शिकिल सूरत या नथो बिल्कुलु ॾिसनि सही न पैसे वा ॿियो इहो आहे जो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मां पंहिंजे माण्हुनि जे लाइ हर शइ ते रहिजी वेंदी हीअ दुनिया फानी आहे शादी करे तव्हां जान भली करायो दौलत हिन जे लाइ कयो था कठी हितां त क़बर में सुम्हंदा छा इहे बि आम माण्हू आहिनि दुनिया जा अलाह जी ख़िदमत आहे आम माण्हू पुट रहूं सघा तुंहिंजा आम माण्हू तरीक़ो ॾिसो ख़ुदा खां पोइ चईंदो पीजी त नथा कयो असां वॾो सब्र था कयूं कहिड़े भई शनाख़ती कार्ड ते लिखियल आहे तुंहिंजो त पीउ जो नालो फलाणो खान काल पियो असां आम माण्हू भली यार ख़ुदा हे आम माण्हू चवण जो मक़सदु इहो आहे त क़बर में तव्हां नथा हली सघो मूंसां इहा त अजीब लाजिक जी ॻाल्हि कई आहे साईं क़बर में असां ई लहंदासीं न केरु दफ़नाईंदो एतिरो अंदाज़ो लॻायो आहे त क़बर में जेको नथो हली सघे त असांजो त थी नथो सघे पोइ इन लाइ जेके माण्हू आहिनि सभु पंहिंजा ख़बर में वरी मथे कंदासीं बसि इन लाइ जेके आहिनि इहे पंहिंजा माण्हू आहिनि सभु हे त पोइ छो न घर में ख़ूबसूरत माण्हू रखजनि अहिड़ा किना छो न ॿाहिरि कढजनि इहो आहे मुंहिंजो असुल इहो आहे क़ब्रस्तान ताईं पोइ बि असां जनाज़े सां गॾु हूंदा हुआसीं हीअ ओॾी महिल ई टैक्सी कराए निकिती हली वेंदई न हीअ ख़बर पियसि न न इहो लिखत में आहे 4 महीना वेंदी दत में उहो पंहिंजे घर वेहंदी वञी ईअं ख़बर पवंदी तव्हांखे तव्हां त फोत थी वेंदव मुंहिंजे खां पोइ जेको थिए पोइ जेको ख़बर न आहे हूअं तव्हांजे वेझड़ में आहे फोत थियण जो प्रोग्राम आहे को? न बिल्कुलु न आहे हिन जो न आहे असां साल कयो में आहे। आहे साल में डेथ थी साल ॾेढ में कीअं ख़बर पई तव्हांजी एक्सपायरी डेट ॾिठी आहे बस आहे तव्हां ॾिसजो साल खनि ॿ साल हलंदो मूंखे इहा टारगेट किलर थी लॻे मूंखे लॻे थो हिन जो कमु ई इहो आहे हुन त सिधो सोचियो आहे मुंहिंजी न दौलत जी नज़र आहे असां अमाने Clear थी केस था चए। कयूं। साईं ई मारी अथसि लॻे थी साईं असां त हिन ते केस था कयूं त जज बि हिन ई साइड वठंदो जंहिं महिल कोर्ट में वियासीं त मसइलो इहो आहे ज़ाहिर आहे हुनजे नाले आहे न सभु कुझु नाले जी ॻाल्हि ई न आहे न त मेकअप त ॾिसो न हेॾे जज असांजी ॻाल्हि मञंदो हिन शिकिल खे ऐं हिन शिकिल में फ़र्क़ु त थिया करो कंहिंजी साइड वठंदो ज़ाहिर आहे कानूनी तौर ॻाल्हि सही पी नथो मञे ॿिया का थो मञींदा कानूनी तौर पावर ऑफ अटार्नी हुन लिखी ॾिनो आहे पंहिंजी ज़ाल खे बिल्कुलु त सही मुंहिंजे मरण खां पोइ पेंशन बि हिनखे मिलंदी मुंहिंजी सॼी मिल्कियत जी वारिस हीअ आहे हक़ु आहे। हाणे हूअ तव्हांखे जेकॾहिं वारिस करे थी त उहा ॿी ॻाल्हि आहे इतफ़ाक़ आहे अबो राति जो मरी थो वञे हुनखे को गोली थो हणे फोत इतफ़ाक़ थी आहे। वञे गुज़ारे वञे इतफ़ाक़ यार आहे घड़ी घड़ी असां मरण जा नाला त उथी आहे न न अबा ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि तो कयां कम जी हा। राति जो तोखे गोली थी लॻे तूं मरी थो वञी हा। असां केस कंदासीं हिन ते त मिल्कियत जे करे हिन मारायो आहे अबे खे ठीकु आहे गोली बाण लगी है मां जो फिंगरप्रिंट्स हूंदा कुछ भी ना है मुझे उहो असां न कंदासीं Fingerprints न आहिनि fingerprint हुन वटि। उहो असां करे ईंदासीं थींदा उन केस खां पोइ कोर्ट में वेंदो केस त बाबा पीउ खे सबूत कंहिं कहिड़ो मारियो आहे मां मारियो ईअं मूं तव्हां ताईं फ़ैसिलो कयो त कंहिं मारियो असांजो पीउ सबूत कहिड़ो आहे? सबूत कहिड़ो अचे थो सबूत करो राति जो असांजो पीउ मुआ जो सबूत करो ज़रूरी त न केरु मां मारियो? मारियो मिल्कियत कंहिंखे लालच हुई उहा नाले ते मुंहिंजी मिल्कियत आहे कंहिं- ऑलरेडी न तव्हांजो राति पीउ खे केरु मारे वियो आहे हा। त पोइ हे केरु आहे जेको वेठो आहे हे त साईं ईअं डमी आहे फ़िलहाल सम्झो त ॾिसो सही इहा हालत इहे मश्किलियूं जेके आहिनि इहे हिननि जूं ख़राबु मश्किलियूं आहिनि ॿुधे न मश्किलियूं। हिननि जे करे जेको आहे ऐं टिजे एॾो उथी थो। उथी तूं बसि काॾे उथी साईं काॾे वियो न बसि हलो तव्हां पाण में ॻाल्हायो 2-3 मिंट त वियो न बसि असां भला हुननि खे छॾे वञो न ॻाल्हायूं हिननि खे बिज़ी कयो तव्हां अचो तूं हिननि खे हिते बिज़ी रखो अच्छा हा हिननि खे बिज़ी रखो अचु तव्हांखे कुझु थिए नथो तव्हां शादी कई आहे एतिरी वॾो छोकिरी शर्म आहे। थो अचे पियो हिननि सां असां ॻाल्हाए लजी लजी था थियूं ख़ुदा जो ॻोठ में अहिड़ी छोकिरी न हुई जहिड़ी असांजी अमा आहे अम्मा चवंदे दिलि बि न चवंदी दिलि बि नथी चवे पीउ ते मम्मा कावड़ थी मम्मा अचे चवंदा छा चऊं मम्मा मम्मा ऐं हे त चवे थी तूं त असांजे खानदान में न सॾ आहे उहो एॾी चिड़ी वेठी आई आहे हिन ते अच्छा अञा मूंखे चए थी बसि तूं पोइ तव्हां हीअं ग़लति कयो न पंहिंजी दुनिया पाण ठाहियो कमायो को सुठो शादी कयो पंहिंजो घर ठाहियो अलॻि
पीउ नथो ॾे तव्हांखे कुझु, त हाणे छा था करे सघो? पर हिन उमिरि में कहिड़ो साईं मोकारो कयूं, असां पंहिंजो कयोसीं, दुकान बुकान हयासीं, सॼो कुझु अभी माना पैसा अची गॾु कयो, मूं वटि शादी कराईंदोसांव, पैसा जीअं गॾु कया आहिनि त इहा वठी आयो आहे जेका इहा सूरत आहे, इन खे वठी आयो आहे, पाण शादी करे वेही रहियो, असां उहो दर पदर ॿई। ओ तव्हां सां ज़ुल्म थी वियो वॾो? बाक़ाइदा साईं ज़ुल्म थियो आहे, ऐं असां इहो सोचियो आहे, असां बाग़ी थी अहिड़े पीउ खां खट ख़ाली भली आहे, चवंदा आहिनि न त अहिड़े पुट खां खट ख़ाली भली आहे, पर असां चवंदा अहिड़े पीउ खां खट ख़ाली भली आहे। पोइ अगरि जेकॾहिं को नुक़सानु, साईं छा थियो? साईं काॾे हलिया वियो तव्हां? हे बीठा आहिनि अञा हिते। वॾो शकी होस्ट आहे तूं पंहिंजे हिसाब सां, पर साईं तव्हां हेॾे अचो न, हेॾे मां वठी न न उहो चवंदा हले ईंदा। तूं वञो, अमा जो ख़्यालु रख। काॾे हलिया वियो? वाह, काॾे हलिया वियो? बस बीठा आहियूं, छोरा अचनि त वञूं न। छोकिरनि गॾु वठी वेंदा? हा वठी वेंदो मां गॾु। तव्हां हुननि घर था गर्मी अचनि? आहे अञा, हिते कुझु न कुझु हवा लॻई थी। घर त अचनि नथा ॾियो हुननि खे न त। गाॾी हिकिड़ी साॻी गाॾी आहे न, पोइ ॻाल्हाए करे अचो। अच्छा तव्हां खुटी वियो या साईं? तूं वञ ॾिस मथां अमा हरकत करे। हरकत कीअं न हुनजी ज़ाल आहे। असां ज़ाल हे तरीक़ो आहे ॼणो, हे हिन उमिरि में इहा शादी कई अथई नौजवान छोकिरी लाइ, असां सहंदासीं ॼणो। बराबरि हाणे हुन कई आहे शादी, त उहो हाणे पंहिंजी मर्ज़ीअ जे मालिक आहे, कयो त ग़लति आहे, मां बि हुननि खे चयो। बाक़ाइदा साईं ग़लति कयो अथई, या त हाणे तव्हां हिकिड़ो कमु कयो, जी पीउ त असांजो न थियो, को त असांजो थिए, तव्हां ॾिसो को जुगाड़ कयो शादीअ जो, को संग हुजे त। न तव्हां अहिड़ो पाण क़ाबिल थियो न अहिड़ा, जो तव्हांखे माण्हू सॾे करे संग ॾे। मां वधि में वधि मुंहिंजो नालो शेरदिल आहे, मां लिखाए करे क़ाबिल थो लिखायां नालो, बसि ख़तमु ॻाल्हि। अच्छा इहो त इनाय थी चेंज थी वेंदो न। ठीकु आहे। भाभी वाला वेठा आहिनि गाॾी में। जी नाज़रीन, इन ते असांजो 3 इडियट शो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। तव्हां ॾिठो त इहा हालत आहे जो हिननि जो पीउ पाण शादी करे वेही रहियो आहे, पुट जी शादी कोन थो कराए, ईअं ई पोइ औलाद भागी थींदी आहे। जॾहिं औलाद जी उमिरि थी वेंदी आहे शादी कराइण जी, माण्हू पाण शादी करे वेही रहंदा आहिनि, पोइ औलाद भागी थींदी आहे, पोइ ईअं ई बदतमीज़ी लही ईंदी आहे। ऐं पोइ अक्सर असां ॾिसंदा आहियूं, अख़बार में पढ़ंदा आहियूं त पीउ खे या माउ खे, पीरसनि खे घरों कढी छॾियो आहे औलाद, नाफ़रमान औलाद। बहरहाल इहे असांजा किरदार हुया जेके पंहिंजी अची करे ॻाल्हि ॿोल कई, हुननि पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। 3 इडियट्स जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।